ताई असां सां ताल जे बकाए न त असांजो त साह ई निकिरी वियो। कुछ कोन थियो आहे, मामूली ज़ख़म, गोली जिस्म खे छुई करे निकिरी वई आहे। केरु आहे बाबा साईं जेको तव्हांखे मारण थो चाहे? बाबा हू मूंखे मारण नथा चाहिनि, बल्कि ड्रेजाइण चाहिनि था। आख़िर उहो चाहिनि छा था? चाकर खाने जी आज़ादी। बाबा पोइ उनखे आज़ाद करे छॾियो। अमां जेकॾहिं चाकर खान मुंहिंजे क़ैद में ज़िंदा हुजे हा त मां ज़रूर हुनखे आज़ाद कयां हा, पर हुनजा त अडाई गरी विया। छा बाबा त सच में चाकर खान खे मारे छॾियो? न बाबा न, इहो धोपा आहे। हू चवंदो हो त कोमल तू हाराए चुकी आहे। तू मुंहिंजी मोहब्बत जे हथां हाराए चुकी आहे, पर तू कॾहिं बि मुंहिंजी मोहब्बत जो इज़हार कोन कंदी, छो त तू ज़िद्दी आहे। नंढपण खां वठी तोखे हार पसंदि न आहे। हाणे उन ई ज़िद जे हथां मजबूर थी तू मूंखे माराए छॾींदीअं, पोइ पंहिंजी फतह जो ऐलान कंदी, पर असल में उहा तुंहिंजी शिकस्त हूंदी कोन। हू नथो मरी सघे, तव्हां मूंखे नथा मारे सघो। उन जी मौत मुंहिंजी शिकस्त आहे। हू नथो मरी सघे, तव्हां नथा मारे सघो, नथा मरी सघे। साईं हिनखे यकीन ॾियारणो पवंदो त चाकर खान ज़िंदा आहे। हुन जी मौत जो ॿुधी हीअ त पंहिंजा होश हवास विञाए वेहंदी। मूंखे त इहो बि ख़ौफ़ आहे त किथे डिप्रेशन जो शिकार थी ख़ुदकुशी न करे विझे। राणी तू कोमल खे संभाल, अॻिते मां बि ख़्यालु कंदुसि त हिते कंहिंजे बि मौत जो ज़िक्र न थिए। ख़ासि करे त चाकर खान जे मौत जो ज़िक्र त कॾहिं बि न थियणु घुरिजे।